अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ सियाल हयात अदबी रंग में अव्हां खे भलीकार सिलसिलो पेश आहे तारीख़ जा वर्ग। जीअं त हिन सिलसिले में असां तारीख़ जा मुख़्तलिफ़ रंग अव्हां जे साम्हूं पेश कंदा आहियूं। अॼु सिंध जी तारीख़ जो जेको सोनहरी वर्ग तव्हां जे साम्हूं पेश कंदासीं उहो आहे राय घराणे मां ब्राह्मण ख़ानदान जो बादशाही में अचणु, या ईअं खणी चवां त राजा चच ऐं सुहंदी राणी या सूंह देवी जो किस्सो। हिकिड़ो ॾाढो दिलचस्प किस्सो आहे त कहिड़े तरीक़े सां क़िस्मत जंहिं ते महिरबान थिए थी त हिकु आम माण्हू जेको मुलाज़मत जे लाइ परेशान आहे ऐं उहो साॻे मुल्क जो बादशाह बणिजी वञे। त दोस्तो, किस्सो कुझु हिन तरह आहे त राय सहासी ॿियो सिंध जे राय घराणे जो आख़िरी ऐं नाले वारो बादशाह थी गुज़रियो आहे। हीउ ॾाढो सखी हुयो ऐं सिंध जे सॼी सरहद ते हुनजी बादशाही हुई। उनजो हिकु वज़ीर हुयो जंहिंजो नालो राम हुयो। हिकु भेरे उन वज़ीर वटि हिकु ब्राह्मण पहुतो जंहिंजो नालो चच हुयो। उन चच जो पीउ सेलाज अरोड़ जे मंदरनि जी सेवा कंदो हुयो ऐं उनजो भाउ चंद्र बि उते मंदरनि में रहंदो हुयो ऐं पंहिंजे मज़हब जी प्रचार कंदो हुयो। ब्राह्मण जीअं त इल्मु अदब सां तालुक़ रखंदा हुआ ऐं घणो तणो उहे मज़हबी अक़ाइद जी रहनुमाई कंदा हुया, या ईअं खणी चइजे त पंहिंजी क़ौम जा मज़हबी पेशवा हुया। तंहिं करे चच जॾहिं उन वज़ीर जी दरबार में पहुतो त वज़ीर खेसि ॾाढी इज़त ॾिनी ऐं जॾहिं हाल हवाल वरितो, हीउ नौजवान हुयो, सुहिणो सिबतो हुयो ऐं सुहिणी सूरत सां गॾु सुहिणी सीरत वारो बि हुयो ऐं आला इल्म वारो बि हुयो। त हुन जॾहिं चच खां हवाल वरितो त चच उनखे चयो त मां कंहिं नौकिरी जी तलाश में तव्हां वटि आयो आहियां। जंहिं ते वज़ीर खेसि चयो त तव्हां ब्राह्मण आहियो, तव्हांजो कमु त आहे मज़हब जी प्रचार करणु, इल्मु अदब हासिल करणु ऐं इल्मु अदब फैलाइणु। तव्हां नौकिरी छाजे लाइ कंदा? त जेतिरा बि हुन सवाल कया, चच हुनजा ख़ातिर ख़्वाह जवाब बि ॾिना ऐं हुनखे मुतमइन कई त इल्मु अदब सिर्फ़ु मज़हबी अक़ाइद जे लाइ न आहे, पर ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा बि ॿुधाए थो। तंहिंजे करे मां चाहियां थो त मुल्की मामलात में अची करे ऐं कुझु सिखिया वठां ऐं कुझु ज़िंदगी कंहिं ॿिए ढंग सां गुज़ारियां। बहरहाल वज़ीर हिन खां ॾाढो मुतमइन थियो ऐं हिन खे पाण वटि दरबार में रखियईं। वज़ीर जीअं त पीरसन हुयो ऐं मुल्की मामलात तमामु घणा हुया, तंहिंजे करे हुनखे मदद जे लाइ जॾहिं हिकिड़ो नौजवान पढ़ियो लिखियो माण्हू मिली वियो त हुनखे ॾाढी मदद मिली वई। अहिड़े तरीक़े सां हिकु ॿ दफ़ा ईअं बि थियो जो बादशाह जी ख़िदमत में जॾहिं के काग़ज़ात घणा हुया, पेश करणा हुया, त हू चच खे पाण सां गॾु वठी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां हुनजी वाक़फ़ियत बादशाह यानी राय सहासी ॿिए सां थी वई। सिलसिलो हलंदो रहियो। कुझु वक़्त खां पोइ उहो वज़ीर बीमार थी पियो ऐं बादशाह खे के एमरजेंसी में काग़ज़ात ठहिराइणा हुया, जंहिंजे करे चच खे घुरायो ऐं चच उन वक़्तु जेके हुनजे अॻियां लेटर वग़ैरह ठाहिया त बादशाह खे ॾाढा पसंदि आया ऐं बादशाह खेसि नाइब वज़ीर जे उहिदे ते उन साॻे वज़ीर सां गॾु रखियो। कुझु वक़्त खां पोइ ख़ुदा जी करणी ईअं हुई त उहो वज़ीर बीमार थी पियो ऐं टोटली जेके दफ़्तर जा कम हुया, ऑफिस जा कम हुया, बादशाही जा कम हुया, उहे चच जे ज़िम्मे अची विया। हिकिड़े चकर बादशाह जी तबियत बि नासाज़ हुई ऐं हुन घर में ई वज़ीर खे कंहिं कम जे लाइ घुरायो, पर जीअं त वज़ीर बि बीमार हुयो तंहिंजे करे चच खे उते वञणो पियो। हाणे चच जॾहिं बादशाह जी दरबार में पहुचण वारो थियो त बादशाह सां गॾु उन वक़्तु बादशाह जी राणी सुहंदी राणी, या जंहिंखे सूंह देवी जे नाले सां बि कुझु किताबनि में मूं पढ़ियो आहे, उहा गॾु वेठी हुई। जॾहिं बादशाह खेसि वज़ीर जे अंदरि अचण जो चयो त उन बादशाह खे चयो त हिकु ब्राह्मण आहे, तंहिंजे करे हुन खां कहिड़ो परदो। त अहिड़े तरीक़े सां चच खे घुरायो। चच बादशाह जा जेतिरा बि कम हुया उहे उते ई करे ॾिना। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर चच जे उन सीरत, उन ॻाल्हाइण या उनजे रवैये न सिर्फ़ बादशाह खे ख़ुशि कयो, पर उते वेठल उन राणी खे बि ॾाढो ख़ुशि कयो, जंहिंजे करे राणी दिल ई दिल में उन
चच ते फिदा थी पई ऐं पंहिंजी हिकु ख़ासि नौकिराणी जे ज़रिए कुझु ॾींहंनि खां पोइ खेसि नियापो मोकिले। पर चच खेसि जवाब में मोकिलियो त मां हिकु त ब्राह्मण आहियां, जंहिंजे करे मां मज़हबी अक़ीदनि ते तमामु घणो ईमान रखंदो आहियां, तंहिंजे करे मां कंहिं बि अहिड़े कम में मुलविस न थींदुमि। ॿी ॻाल्हि त मां पंहिंजे मालिक जो ख़ैरु ख़्वाह आहियां, तंहिंजे करे मां निमक खाधो आहे, मां उते कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी हथ चुरांद नथो करे सघां। ख़ैर राणी खे संस इन जवाब अञा वधीक मुतासिर कयो ऐं हुन वरी खेसि जवाबु मोकिलियो त ठीकु आहे, तूं मूंसां कोई बि लाॻापो न रख, पर तूं असांजे महलात में ईंदो वेंदो कर ऐं जॾहिं बि मुंहिंजो तोखे न्यापो अचे तूं हलो वेंदो कर। अहिड़े तरीक़े सां ख़ुदा खे कुझु ॿियो ई मंज़ूर हुयो ऐं उहो कुझु ॾींहंनि खां पोइ वज़ीर गुज़ारे वियो ऐं बादशाह चच खे वज़ीर करे रखियो। चच जीअं त इंतिहाई ज़हीन हुयो, ख़ूबसूरत हुयो ऐं मेल झूल हुनजो रवैया ॾाढा भला हुआ, तंहिंजे करे थोरे ई वक़्त में वज़ीर बणजण खां पोइ सभई जेतिरा बि दरबारी हुया उन्हनि सां बि हुन पंहिंजा सुठा तालुकात क़ाइमु करे वरिता त बादशाह जी बि दिलि में जाइ जोड़े वरिती ऐं अहिड़े तरीक़े सां बादशाह जी तबियत बि अक्सर नासाज़ रहणु लॻी, जंहिंजे करे अक्सर बादशाह खेसि घर में ई घुराईंदो हो जिते राणीअ सां बि हिन जी मुलाक़ात थींदी हुई। ऐं अहिड़े तरीक़े सां बादशाही कमनि कारनि में बादशाह चच ऐं राणी सुहदे जे ॿिन्ही जे गॾियल सलाह मसलत खे वधीक मान ॾींदो हुयो ऐं दरबारी बि उनखे क़बूल कंदा हुया। ख़ैर कुझु वक़्त खां पोइ बादशाह जी तबियत जीअं पोइ तीअं ख़राब थींदी वई ऐं बादशाह एसी ताईं जो ॿाहिरि निकिरण जहिड़ो बि न रहियो। हिते हिकु ॾींहुं राणी सुहदी चच खे घुराए पाण वटि उनखे ॿुधायो त बादशाह जीअं त पीरसन आहे ऐं निहायत कमज़ोर थी वियो आहे ऐं थी सघे थो हू कुझु वक़्त खां पोइ हिन दुनिया मां हलियो वञे, त बादशाह खां पोइ हिते मुंहिंजो केरु कोन्हे ऐं उनखां पोइ तोखे बि हिते केरु कोन रखंदो, छो त तूं अचानक थोरे वक़्त में अची वज़ारत ते पहुची वियो आहीं, तंहिंजे करे हितां जा दरबारी बि तोखे कोन संदा ऐं मूंखे बि कोन संदा, तंहिंजे करे सुठो आहे त पाण का प्लानिंग कयूं जंहिंजे ज़रिए असां हिन बादशाही ते कब्ज़ो कयूं या हिन खे पाण हलायूं। चच खे पहिरीं त राणी जी इहा ॻाल्हि सम्झ में न आई, पर जॾहिं हुन खेसि दलील ॾिना त न सिर्फ़ तूं मुलाज़मत मां हलियो वेंदे पर मुंहिंजो छा थींदो, छो जो हींअर खोड़ सारा दरबारी आहिनि जंहिंखे तुंहिंजो मुंहिंजो ही मिलण बि पसंदि न आहे ऐं उहे अंदरूनी तौर ते साज़िशूं करे रहिया आहिनि या बादशाह जा जेके वेझा माइट अज़ीज़ आहिनि या हिन हुकूमत जा जेके दावेदार आहिनि उहे बि तव्हां ई असांखे सुठी नज़र सां नथा ॾिसनि, थी सघे थो हू मूंखे माराए छॾनि ऐं या तो ते को क़दम खणनि, तव्हांजे करे सुठो आहे त पाण पंहिंजो बचाव कयूं। आख़िरकार चच हुन जे ॻाल्हियुनि में अची वियो। चच जॾहिं राणी जी ॻाल्हि मञी वरिती त राणी यकदमि जेके ख़ासि माण्हू हुया या दरबारी हुया उन्हनि खे घुरायो ऐं चच खे विहारियो ऐं उते ॿिन्ही ॼणनि उन्हनि दरबारियुनि खे इहो ॿुधायो त बादशाह जीअं त तमामु कमज़ोर आहे तीअं तंहिंजे करे बादशाह हुकुम मोकिलियो आहे त सभई दरबारी हिन चच जी अतात कनि ऐं हीउ क़ाइम मक़ाम बादशाह आहे, जेसि ताईं बादशाह पाण वरी ठीकु थी अचे तेसि ताईं मुल्की मामलात सभु कुझु चच हिकिड़े हुकुमरान वांगुरु हिकिड़े बादशाह वांगुरु तव्हां सां हलाईंदो। सभिनी दरबारियुनि क़बूल कयो। ख़ैर जंहिंखे ॻाल्हि न वणी त उहा अंदरि में ई रही, छो जो राणी हुन सां गॾु हुई, तंहिंजे करे केरु बि पुछी न सघियो ऐं बादशाह बि अंदरि ई महलात में हुयो, केरु हुन सां मिली बि न पिए सघियो। कुझु वक़्त खां पोइ बादशाह अञा बि वधीक कमज़ोर थी वियो ऐं कुझु किताब लिखनि था त बादशाह गुज़ारे वियो त बादशाह खे महलात में ई कंहिं कमरे में रखियो वियो ऐं राणी ऐं चच पाण में सलाह कई, जंहिं ते राणी खेसि चयो त जेकी बि बादशाह जा वेझा अज़ीज़ आहिनि उन्हनि सभिनी खे जेके तख़्त जा दावेदार आहिनि उन्हनि खे हिकु हिकु करे अंदरि घुरायो ऐं राणी हिकु साज़िश रखी जंहिंमें कुझु ज़ंजीरूं कुझु ॿेड़ियूं वग़ैरह घुरायूं ऐं अहिड़े तरीक़े सां हिकु हिकु करे उहे जेके ख़ासि माण्हू हुया या तख़्त जा दावेदार हुया उन्हनि खे पाण वटि घुरायो वियो ऐं उन्हनि खे उन्हनि सां ॿधो वियो। उनखां पोइ कुझु वक़्त खां पोइ जेके माण्हू आम ऐं ग़रीब हुया या जन सां उन्हनि जा मामलात सुठा न हुया उन्हनि खे घुरायो वियो ऐं चयो त ही माण्हू बादशाह खे पसंदि न आहिनि, छो जो हिननि बादशाह जे लाइ अंदरूनी तौर ते बादशाह खे कमज़ोर ॾिसी बादशाह खे बीमार ॾिसी हिननि हुकूमत ख़िलाफ़
साज़िश कई आहे, तंहिंजे करे बादशाह चयो आहे त जेको माण्हू हिन खे सज़ा ॾींदो उन जी मिल्कत उन जे हवाले हूंदी। अहिड़े तरीक़े सां जेकी ग़रीब माण्हू हुया उन्हनि मां हर हिक खे उन्हनि चूंडे खयो, कंहिं कंहिंखे क़त्ल कयो, कंहिं कंहिंखे कहिड़े तरीक़े सां मारियो ऐं उनजी मिल्कत ते, उनजे घर ते, उनजे माल मिल्कत ते कब्ज़ो करे ऐं अहिड़े तरीक़े सां हिकु हिकु करे राणी ऐं चच जेतिरा बि तख़्त जा दावेदार या बादशाह जा वेझा हुया उन्हनि खे सफ़े हस्ती तां हटाए छॾियो। जॾहिं राणी ॾिठो त हिन वक़्तु कोई बि अहिड़ो ताक़तवर माण्हू बाक़ी न बचियो आहे जेको चच जी मुखालफ़त करे या बादशाही जी दावा करे, त उनखां पोइ बादशाह जे मौत जो ऐलान कयो वियो ऐं सभिनी माण्हुनि खे घुरायो वियो। अफ़सोस बि थियो ऐं बादशाह जे तरफ़ां उहा वसियत बि ॾेखारी वई त हाणे जेको हुकुमरान आहे उहो चचे रहंदो। अहिड़े तरीक़े सां पहिरियों दफ़ो ब्राह्मण ख़ानदान सिंध जी तारीख़ जो हुकुमरान बणियो, या ईअं खणी चइजे त हिकु आम मुलाज़िम जंहिं बादशाह जे वज़ीर वटि नौकरी जे लाइ आयो उहो उन मुल्क जो बादशाह बणिजी वियो। कुझु वक़्त खां पोइ भरवारी कंहिं बादशाही में उन राय जो भाउ या सौट कुझु किताब लिखनि था, उन खे जॾहिं ख़बर पई तक़रीबन 6 महीननि खां पोइ त बादशाह गुज़ारे वियो आहे ऐं तख़्त हिकिड़े ब्राह्मण जे हथ अची वियो आहे, उन ॾांहुं मैसेज मोकिलियो त मां पंहिंजी फ़ौज वठी अचां थो पियो, तंहिंजे करे इहो तख़्त जो वारिस मां आहियां ऐं तूं तख़्त छॾे वञ। जॾहिं चच खे इहा ख़बर पई त हुन यकदमि राणी खे ॿुधायो ऐं ॾाढो दिलचस्प मकालमो आहे तारीख़ में उन राणी जो, जंहिं चयसि त जेकर तूं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं मूं वटि आयो आहीं त पोइ बहितर आहे त तूं मुंहिंजा कपिड़ा पाए ऐं घर वेह ऐं पंहिंजा कपिड़ा मूंखे ॾे ऐं इहो ताज ऐं तख़्त मूंखे ॾे त मां वञी लड़ाई कयां, छो जो हर वक़्तु मां तोखे सलाह न ॾींदुमि। हींअर तूं बादशाह आहीं ऐं बादशाही नमूने साण तूं कंहिं बि ॿिए मुल्क जे बादशाह सां विढ़ी सघीं थो ऐं उनखे ललकार जो जवाबु ॾेई सघीं थो। हिते चच खे बि अंदर जो जज़्बो जाॻियो ऐं हुन खेसि नियापो मोकिलियो त मां जंग लाइ तयारु आहियां, मां बादशाही कंहिं बि सूरत न छॾींदुमि। उनखां पोइ उन्हनि ॿिन्ही में जंग लॻी ऐं जंग जो बि किसो ॾाढो दिलचस्प आहे त जॾहिं ॿई फ़ौजूं आम्हूं साम्हूं थियूं त उन बादशाह चच ॾे नियापो मोकिलियो त खामखा फ़ौजूं विढ़ंदियूं, माण्हू मरंदा, खून ख़राबो थींदो, तख़्त त तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में जंग आहे, तंहिंजे करे फ़ौजनि खे विहारियूं था ऐं तूं ऐं मां आम्हूं साम्हूं हिक ॿिए सां विढ़ूं था, पोइ जंहिं खटियो तख़्त उन जो, ही ॿई फ़ौजूं उन जो। चऊं ठीकु आहे, ॿई मैदान सजी वियो। उन वक़्तु माण्हू ज़बान जा पका हूंदा हुया ऐं ॿई फ़ौजूं वेही रहियूं ऐं ॿई बादशाह जेके हुयासीं मैदान ते लथा। मैदान ते पहुचण खां पोइ चच इहा साज़िश कई त हुनखे चयईं त जीअं त मां ब्राह्मण आहियां तंहिंजे करे मूंखे घोड़े सवारी नथी अचे, तंहिंजे करे पैदल विढ़ंदासीं। हुन चयो ठीकु आहे, हू हेठि लही पियो, चच बि हेठि लही पियो, पर चच पंहिंजे घोड़े सवार या सैंस खे चयो त तूं घोड़ो आस्ता आस्ता मुंहिंजे भरिसां ई रखजांइ पियो। ॿिन्ही जॾहिं हिक ॿिए जे वेझो थिया त चच ॾाढी चालाकी सां ऐं हिरफ़त सां होशियारी सां यकदमि दौड़ पाए पंहिंजे घोड़े ते चढ़ियो ऐं घोड़े ते चढ़ी उन बादशाह ते हमलो कयो ऐं हिक ई धक सां उनजी सिसी लाहे छॾी। अहिड़े तरीक़े सां उहो बादशाह हटिजी वियो ऐं सॼो तख़्त चच जे हथ में अची वियो ऐं उनखां पोइ चच सिंध जो अकेलो हुकुमरान रहियो ऐं सॼी सिंध जेका अरबी समुंड खां टीबल खां वठी मकरान, काठियावाड़, जैसलमेर खां वेंदे कश्मीर ताईं हुई, उन सॼी सिंध जो अकेलो वाली रहियो ऐं 40 साल हुकुमरानी कई। त दोस्तो, ही किस्सो ब्राह्मण ख़ानदान जे उरूज जो आहे या राय घराणे जे ज़वाल जो आहे या हिकु मुलाज़िम ऐं हिकु राणी जी साज़िश जो आहे। इन ते तव्हांखे सोचणो आहे। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे हिन चैनल अदबी रंग खे ज़रूरु शेयर कजो, लाइक कजो, पंहिंजा कमेंट्स ॾिजो ऐं हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, छो त अहिड़ा तारीख़ी अदबी इल्मी वीडियो ज़रूरु तव्हांजे लाइ असां पेश कंदा रहंदासीं। ॾिसंदा रहो अदबी रंग।